बिलावल साहब तव्हांजे नज़रुनि में सिंध जो शेयर इहो आहे त तव्हांखे वज़ारत मिले, सिंधी तबाह थियनि, बर्बाद थियनि, सिंध जे माण्हुनि जो मेरिट विकामी वञे, पब्लिक सर्विस कमीशन में नौकरियुनि जा सौदा थियनि, पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन नस्ल परस्त माण्हू वेठो हुजे, सिंध दुश्मन माण्हू वेठो हुजे, उन जे बावजूदु तव्हांजो मफ़ाद पूरो थिए। तव्हांजी जेको ई चालान आया आहिनि कराची ॾे हैदराबाद जे सखर में हाणे आणंदव, रोड टुटल, गटरनि में ॿार कराची में उन में ॿुॾी मरनि पिया, हैदराबाद जा रोड रस्ता टुटल, हैदराबाद में ला कानून उरूज ते उते वरी 7,000 10,000 जा ई चालान हणंदो। माना हिकिड़ो माण्हू मारियो, मथां वरी मोल माण्हू ज़ख़्मी माण्हू जे ज़ख़्म ते लत रखी उनखे चिभाटियो ऐं उनखे रुसवा कयो, उनजे मथां निमक हारियो, लूणु हारे निमक पाशी कयो, उनजे ज़ख़्मनि ते माण्हू मरनि पिया। तव्हां वरी ई चालान लॻाए वरी वॾो ॿुधायो पिया। ई चालान दुनिया में उते लॻंदा आहिनि जिते रोड ज़बरदस्त हूंदा आहिनि, जिते इनकम हूंदी आहे, जिते सेफ्टी मेजर्स हूंदियूं आहिनि, जिते गाॾियुनि जूं क़ीमतूं 4-4 5-5 लख हूंदियूं आहिनि। तव्हांजे पाड़ेसरी मुल्कनि में जेका गाॾी टोयोटा आहे या जेका अल्टो आहे उन जी क़ीमतूं 3 हिसे ते आहिनि जेका पाकिस्तान में आहे। उन्हनि मुल्कनि में गैस ऐं पेट्रोल जा ऐं बिजली जा बिल उनजो 3 हिसो आहिनि। हिते तव्हां उन्हनि खे टीण करियो, वरी मथां लॻायो पिया ई चालान, वरी नौकरियूं विकिणो पिया, वरी बदिलियूं विकिणो पिया, मंडी लॻल आहे, नौकरियूं पाण ॾियो ई, पोइ वरी हेठि एजेंट मुक़ररु कयो था जेके माण्हुनि खां अधु पैसा वठनि था ऐं पाण वरी ज़ाहिर था कयो त असां मेरिट ते नौकरी पिया ॾियूं। हेठि तव्हांजा एजेंट मुक़ररु आहिनि जेके चवनि था हिन नौकरी जो ऑर्डर भले थिए तोखे पोस्टिंग तॾहिं मिलंदी जेतिरा हेतिरा लख रुपया ॾींदे। तव्हां टाउन ऑफिसर विकिया, तव्हां ASI जूं नौकरी विकियूं, हर शइ विकामियल हिते आहे, हर बदिली हिते विकामजे थी। हिते जेको बि खातो आहे उहो